बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय सिंध चैनल डिजिटल सिंध के साथ। प्यारा दोस्तों, कड़ा हाल है? उम्मीद है तो अल्लाह ताला के फजलो करम से तुम खुश भी होंदा, चाक होंदा, चंगा भला होंदा। दोस्तों ये नज़ारा है नियर इवनिंग टाइम, सामू सिज्जे तमाम तेज़ रोशनी। संगत ही व्यू आहे असांजे नंढड़े पंहिंजो बागीचे जो। जेको तव्हां दोस्त खे ॿुधायूं पिया, ॾेखारियूं था। चक्कू प्लस इंजीर ये वण आहिनि। साम्हूं सुहांजड़ो बहितरीनु फुलनि सां ऐं फरनि सां टमटार फरियूं बच रहियूं आहिनि फुलनि ते। ही ख़ूबसूरत गुल आहिनि सुहांजड़े जा, पाणी ॿाली रहिया आहियो वणनि ते। वीडियो काफ़ी सारा रिकॉर्ड कया आहिनि, घणियूं अॻिते कयूं आहिनि, पोइते कया आहिनि, पर हाणे छा कयूं। मुस्तक़िल हिकिड़ो कमु असां खां न पियो थिए, नई कोशिशि कजे जीअं उनखे मुस्तक़िल कयूं। ॾिसूं था हिकिड़ो मिंट संगत। दोस्तों हीअ हिकिड़ो लाइव वीडियो आहे जेको असां यूट्यूब ते कयूं था। फ़िलहाल असां वटि बि आहे पाणी वारो सिस्टम, जंहिंखे सिंधी में चइबो आहे जुगाड़। हीअ जुगाड़ कुछ वाल लॻल आहिनि, कुछ जुगाड़ ते हलायूं था। मिड़ई टल ऐं सल सां कयूं था अॻिते पोइते। कुछ ही सिस्टम आहे, इन तरफ़ ही भी सिस्टम आहे। पानी खे कयूं था बंदि। हाँ हिकिड़ो इहो पाणी हले हिते, कुछ वणनि ते हलेसि। सो दोस्तों ही है असांजो फार्म में। कुछ अंटिणा आहिनि, कुछ ही नमूनो, कुछ हू जान, कुछ हिरा जान, कुछ साम्हूं तयारी हले पई पोखाई जी। कुछ हयूं, कुछ हणंदासीं।